कौमी अवामी तहरीक ज़िले कश्मीर या सदर फिदा हुसैन मामलानी साहब, ज़िले जनरल सेक्रेटरी शोएब डोमकी साहब, तालका सदर शाह अली फिरानी साहब, अमजद मलक साहब, अरबाब उबई साहब, अल्ताफ़ शेख साहब, शाह फिरानी साहब, बरकत खोसो साहब, रहमतुल्लाह सलीम साहब। अजो के हिन जी दरिना बलोच जी 18वीं वर्सी के मौके ते गॾु थियल मुंहिंजा दोस्तो जी सिंध जी असां हितां जी अख़पस ॾिठो जी दरिना बलोच जेका कंहिं तारुफ़ जे मोहताज कोन्हे। 1934 में हैदराबाद जे भरिसां कोट अलादा जलालाणी में संदसि जनम थियो ऐं आम रवाजी तालीम पंहिंजे ओड़े पाड़े में थी ऐं आलिम फाज़िल जेका उन वक़्त जी डिग्री उन ते पहुती ऐं बापर्दा हिकिड़ो माहौल हो उन में उनजी परवरिश थी ऐं अॻिते हली जॾहिं उनखे ॻाइण जो शौक़ु थियो त उहा हिकु महान हस्ती हुई सिंध जी दादी लीला उनखां मुतासिर थी ऐं पोइ बाक़ाइदा तौरु जेको आहे उन उस्ताद जुमन जी शागिर्दी में पंहिंजी हिन फ़न सां वाबस्ता रही ऐं उन नालो कढियो। पर आउं ॿुधाईंदो हलां त जेको पहिरियों ऑडिशन ॾिनो जी दरिना बलोच रेडियो ते उन में जी दरिना फेल वई छो त उन वक़्तु हू बुरको पाए अची उन ऑडिशन ॾिनो ऐं उहो बुरके जी का करामत कोन्हे पर उन वक़्तु हू कामयाबु न थी सघी। पर ॿिए दफ़े जॾहिं वरी मुक़ाबिलो थियो त जी सॼी सिंध जे सभिनी नवनि ॻाईंदड़नि मां 3 नंबर आई ऐं पोइ उहो सफ़र हुनजो शुरू थियो ऐं रेडियो पाकिस्तान में 1960 में ऐं उन ई दौर में हुन उस्तादी वारे शोबे सां वाबस्ता थी ऐं 15 सालनि जी एज में जेका उनजी शादी थी हुई पहिरीं उहा शादी अॻिते तोड़ कोन करे सघी। उन मां अदी अख्तर बलोच ऐं असलम परवेज़ 2 औलाद थिया ऐं अॻिते हली उन पहिरें मुड़ुस मां अलहदगी थी ऐं अलहदगी जो सबबु ॿुधाइनि था जेके मुख़्तलिफ़ मज़मून त जी चाहे पई त आउं तदरीस जे अमल सां वाबस्ता रहां पढ़ां ऐं पढ़ायां पर शायदि उहा रुकावट ई ऐं उन रुकावट खे टोड़ींदे हुन इनकलाबी तौरु उनखां अलहदगी कई ऐं उनखां पोइ उस्ताद क़ाइद इनकलाब मोहतरम रसूल बख्श पलीजो साहब सां जी शादी थी। उस्ताद जी शादी खां पोइ हुन बाक़ाइदा तौरु उस्ताद वारी वाट सां वाबस्ता रही ऐं सिंधाणी तहरीक जे अवलीन दस्ते तौरु हुन पाण खे पेश कयो ऐं तव्हां ॾिठो त जॾहिं ज़ुल्फ़िकार अली भुट्टे खे फाही जो ऐलान थियो कैद हो त ही पहिरीं औरत हुई जंहिं भुट्टो बचायो तहरीक जे अमली तौरु हैदराबाद जे रोडनि ते मार्च कयो ऐं उनजी धीअ अख्तर बलोच उन बि 1 यूनिट वारी तहरीक में पाण मल्हायो ऐं पहिरीं शागिर्दाणी हुई जेका 1 यूनिट टोड़ण वारी जेकी तहरीक हुई उन जे हिमायत में बुख हड़ताल ते वेठी ऐं क़ैद जा ॾींहं घारे आई। हिन ख़ानदान जेका अमली तौरु क़ुर्बानी ॾिनियूं आहिनि उन क़ुर्बानी जो एवज़ असीं तव्हां जेको हिन जमहूरियत में हलूं था उहे उन ख़ानदान जे क़ुर्बानीनि जो ई नतीजो आहे। जी दरिना बलोच जा जेके इलाही ॿिया पासा आहिनि हिकु त क़ौमी फ़नकारा उन सां गॾु शाइरा अदीब लेखक उनजो हिकिड़ो उनजो किताबु मार्केट में आयो ऐं उनजा जेके लाज़वाल गीत आहिनि सहरनि जी सूरत में मोर थो टिले राणा ॿिया इलाही जेके मशहूरु सॼी सिंध में जेके रेडियो तां असां ऐं असांजे वॾनि ॿुधा ऐं असां बि ॿुधा उहे जेके हर शादी जो जेको मेन समा हूंदो आहे उन में जी जा गीत हर शादी जो ईअं सम्झो त ज़रूरत हूंदा आहिनि। उहा जी जेका मोहतरम अयाज़ लतीफ़ पलीजो साहब जी वालदा मोहतरम रसूल बख्श पलीजो साहब जी घरवारी जंहिं हिन क़ौम हिन वतन जे आईंदे जे लाइ ख़ूबसूरत ॾींहंनि लाइ
पंहिंजी जदोजहद कई, जेल काटियो ऐं साबित क़दम बीठी ऐं ॾुखियनि ॾींहंनि में बि हूअ हिकु सियासी अॻुवाण तौरु जेको हुन पंहिंजो अर्पे ॾेखारियो। ऐं आउं ॿुधाईंदो हलां त जीजी खे ॿियो एज़ाज़ु मिलियो हो उम्मे कलसूम जो, उनजे इन कंट्रीब्यूशन जे तहत। ऐं जीजी ज़रीना बलोच सिर्फ़ु अवामी तहरीक जे फंक्शननि जी रूह रवां कोन हुई, हुन सिंध जे क़ौमी तहरीक सां वाबस्ता उहे GSM जो फंक्शन हुजे, हारी तहरीक जो फंक्शन हुजे, उन्हनि में बिना कंहिं फ़र्क़ जे हुन वञी ॻायो, दाद वसूल कयो। हू सॼनि जी अमड़ हुई, सभिनी जी जीजी हुई। तव्हांखे ॿुधाईंदो हलां जॾहिं जीजी अस्पताल में दाख़िल थी मूज़ी मर्द सां विढ़ंदे त उन दौर में शहीद बशीर कुरैशी पंहिंजी घरवारी सां उहो रवायती साग रधे अॼु जीजी वटि ख़िदमत में पेश थियो त जीजी असांजे अमड़ जेको आहे असांजे घर जो साग खाए। सुर्ख सलाम, सुर्ख सलाम, सुर्ख सलाम, सुर्ख सलाम, सुर्ख सलाम। उन जीजी ज़रीना बलोच जंहिं सॼी सिंध खे गॾियो, उन वक़्त जा जेके क़ौमी गीत हुआ जेके असांखे आडियो सूरत में मिलंदा हुआ त आऊं बि गोली हलायां साथी, आऊं बि गोली हलायां, या ॻाए इनकलाब ॻाए, जीअं ज़मीन आसमां थी उते थी ॾे जवाब इनकलाब इनकलाब, या जिए सिंध जा मोहब्बत पिए सिंध, ही जो हैदर जो आवाज़ आहे, या इल्हाम आहे, जिए सिंध। अहिड़ा जेके क़ौमी गीत जेके उन्हनि खे रूह ॾिनो ऐं सॼी सिंध जे हर हिकु माण्हू जे बात लबनि ते हुआ वञी टुटा, ही मार्शलाऊं टुटियूं सिर्फ़ु इन गीतनि ऐं उन आर्ट जो कमाल हो जेको कमाल रसूल पली जे ॾिनो ऐं उनजो अमली तौरु ताबीर हुई जीजी ज़रीना बलोच। ऐं जीजी ज़रीना हर उन फील्ड ते कमु कयो जेका फील्ड असां माण्हुनि जे लाइ सम्झो त ओपरी हुई। मिसाल का ड्रामा, हाणे कहिड़े वक़्तु माना हिकिड़ो ड्रामा निगार बि हुजे, लेखक बि हुजे, शाइर बि हुजे, सियासी कारकुन बि हुजे, अॻुवाण बि हुजे ऐं क़ौमी ॻाईंदड़ बि हुजे, ऐं उहे माना एतिरा कम हिकिड़ो माण्हू करण जो जेको सॼो क्रेडिट आहे उहो मोहतरम रसूल अली जे साहिब जो आहे। उन जे ई महिरबानियुनि ऐं उन जे ई रहनुमाई सां जीजी ज़रीना पंहिंजो उहो मक़ाम पैदा कयो ऐं 71 सालनि जी ॼमार में 2005 जे अॼोकी तारीख़ 25 अक्टूबर 2005 ते असांखां जुदा थी वई। असीं खेसि इन सॼे कयल कमनि ते सुर्ख सलाम पेश था कयूं ऐं असांजे लाइ हीउ किरदारु अज़ीम आहिनि, हीउ किरदारु असांजे लाइ रहनुमाई आहिनि। जीअं मोहम्मद फाज़ुल राव जो किरदारु, रशीद भट्टी जो किरदारु, शेख अयाज़ जो किरदारु, रसूल बख्श पली जो किरदारु, उस्ताद बुखारी जो किरदारु, उहे सभु किरदार सिंध जे नए सिंध जे अॾण जे लाइ रूह रवां ऐं असांजा उस्ताद आहिनि। तंहिं करे मर्दे दम ताईं हिननि किरदारनि खे ॻाइबो, उनखे उन्हनि जी जदोजहद खे हर साल यादि कबो। हीअ नंढिड़ो मेड़ाको आहे पर वॾनि मेड़ाकनि में बि पाण उनखे यादि कयो आहे ऐं कंदा रहंदासीं, छो जो हिननि जो जेको कंट्रीब्यूशन आहे उहो कंहिं हिकिड़े दौर जे लाइ कोन्हे, हर दौर जे लाइ हिननि जदोजहद कई आहे। हर दौर में हिननि सिंध वतन ऐं माण्हुनि जी ईंदड़ ऐं आईंदे जे लाइ कोशिशूं कयूं आहिनि, जदोजहद कई आहे। असीं खेसि अॼोके ॾींहं ते सुर्ख सलाम पेश था कयूं ऐं असीं हिन अज़म सां हिननि खे यादि रखंदासीं त उथो त जंग जोटियूं हराम खोर शूम सां वॾो पियो इनकलाब अचे, वॾे के धाम धूम सां। वॾी महिरबानी।